मीरपुर ख़ाज़ी अदालत हिसाण खां तंग जी आबखात कंदड़ डॉक्टर फ़हमीदा लगारी केस में नामज़द चेन ॼणनि जी पक्की ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत कॉलेज जे फार्मास्ट आबिद लगारी जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी, जॾहिं त शागिर्द अब्दुर्रहमान अब्दुल्ला, प्रिंसिपल ज़फ़र तनवीर आलम ऐं संदसि ज़ाल प्रोफेसर फरज़ाना जी पक्की ज़मानत मंज़ूर कई वई आहे। DIG मीरपुर ख़ासि पारां जुड़ियल जांच टीम ख़ानगी कॉलेज पहुची इंतज़ामिया खां डॉक्टर फ़हमीदा केस जे हवाले सां वधीक तफ़सील घुरी वरिता आहिनि। मीरपुर ख़ाज़ी अदालत हिसाण खां तंग जी आबखात कंदड़ डॉक्टर फ़हमीदा लगारी केस में नामज़द चेन ॼणनि जी पक्की ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे मीरपुर ख़ासि में सिंध TV न्यूज़ जे ब्यूरो चीफ नज़ीर पंवर सां। नज़ीर, आगाही ॾिजो, हे ॿुधाए पियो वञे त हिन केस में नामज़द चेन ॼणनि जी पक्की ज़मानत जेका आहे मंज़ूर थी वई आहे। जी बिल्कुल, मीरपुर ख़ास एक निजी यूनिवर्सिटी ऐं उन सां लाॻापियल कॉलेज अंदर हैरासमेंट सबब अबगस कंदड़ मेडिकल जी शागिर्दानी फ़हमीदा लगारी केस में गिरफ़्तार थियल कॉलेज जे फार्मास्ट आबिद लगारी जी जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत में ज़मानत लाइ ॾिनल दरख़्वास्त रद्द कई वई आहे। जवाबदार आबिद लगारी के गुज़िरियल पेशी ते जुडिशियल रिमांड ते जेको जेल मोकिलियो, होॾा साॻे केस में जवाबदार ॼाणायल शागिर्द अब्दुर्रहमान अब्दुल्ला ऐं कॉलेज जे प्रिंसिपल ज़फ़र तनवीर आलम ऐं संदसि ज़ाल जेका प्रोफेसर फरज़ाना जो फर्स्ट जुडिशियल किशन जी अदालत में 2.5 लाख रुपयनि जी जेका मुअत्तल कंदे वक़्तु पकियूं ज़मानतूं मंज़ूर कयूं आहिनि। होॾा DIG मीरपुर ख़ासि कैप्टन रिटायर फैसल अब्दुल्ला चाचर पारां जोड़ियल जेका जांच टीम जे सरबराह SSP मीरपुर ख़ासि साहिब क़ज़ा हुसैन शाह क्यों भेरो निजी यूनिवर्सिटी ऐं उन सां लाॻापियल कॉलेज में पहुची फ़हमीदा लगारी केस जे हवाले सां इंतज़ामिया खां वधीक जेके तफ़सील वरिता संदन बयान रिकॉर्ड कया। उनमें SSP मीरपुर ख़ासि ॿुधायो त अॻु में जेके तफ़सील ऐं बयान वरिता हुआ उन्हनि मां जेके बि ॻाल्हियूं निकितियूं हुयूं, अॼु उन्हनि जे हवाले सां यूनिवर्सिटी जे चांसलर सां मुलाक़ात कई आहे, जंहिंमें यूनिवर्सिटी जे घुरिबल रिकॉर्ड जे लिस्ट ॾिनी वई आहे न त इहो रिकॉर्ड मुहैया करे ॾिनो वञे। SSP वधीक चयो त यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर तो पंहिंजो हिकु इज़ाफ़ी बयान जमा करायो आहे। हिन चयो त हिन जांच दौरान यूनिवर्सिटी अंदरि तोड़े ॿाहिरि वेठल माण्हुनि खां कई पुछा ॻाल्हि कई पई वञे। हिन चयो त जांच हलंदड़ आहे, उन वक़्तु इहे ॻाल्हियूं पधरियूं नथियूं करे सघनि त जीअं इहे ॻाल्हियूं जांच ते असरअंदाज़ न थी सघनि। हिन चयो त असां जेको बि रिकॉर्ड घुरियो आहे उन जॾहिं मिलंदो त मुकमल आहे, ॿीहर यूनिवर्सिटी में अची ऐं उनजी जांच जे सिलसिले में अचणो पियो त उते अची तव्हां वधीक जांच कंदासीं। जी ठीकु आहे नज़ीर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।